जी बिल्कुल असां हिन वक़्तु हैदराबाद कासमाबाद में मौजूद आहियूं जिते रमज़ान पैकेज स्टार्ट थी चुको आहे। जेकी पहिरियां पैकेज ताईं रेट रखियल हुया यूटिलिटी स्टोरनि ते राशन वग़ैरह जो जेको रमज़ान पैकेज जो ख़ासि खुराक वठूं था उन्हनि ते त अॼु उन्हनि ते असां यूटिलिटी स्टोरनि ते मौजूदु आहियूं। यूटिलिटी स्टोर जे जेके ईंदड़ कस्टमर आहिनि उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर रमज़ान पैकेज जे हवाले सां शयुनि में केतिरी वाध ऐं घटिताई कई वई आहे उन हवाले सां अचो तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं। जी रमज़ान पैकेज वठण आया आहियूं, सामान घर जो आहे, घर जो सामान वठण आया आहियूं। अॻु में यूटिलिटी तव्हां वठंदा हो या सिर्फ़ु हीअं रमज़ान जे करे पिया? अॻु में कोन वठंदासीं, हाणे वठूं पिया। मार्केट जे रेट ऐं यूटिलिटी फ़ाइदो आहे असांखे। आसी मुतमन है बिल्कुल। कासमाबाद में रहता हूँ, वो फर्स्ट टाइम आया हूँ यूटिलिटी स्टोर पे। ये रमज़ान पैकेज के हिसाब से तो चीनी में यानी कुछ में है रहा, लेकिन कुछ चीज़ें हैं ही नहीं। जैसे छोले हो गए, खजूर हो गई, दूसरी चीज़ें हो गई, बस ज़्यादा चीनी है और ना कोई फैसिलिटीज़ है। अब चीनी दी है तो चीनी के लिए कोई थैली नहीं दे रहे, उसके लिए तो मुश्किलात हो रही है। और हमने रमज़ान के हवाले से कौन से सामान लिए यूटिलिटी स्टोर से? यूटिलिटी स्टोर से मैंने शरबत लिया है, चीनी ली है, तो कुछ छोले लेने थे, वो खजूर लेनी थी, वो चीज़ें मिली नहीं। अभी खजूर महंगा मिल रहा है या सस्ता रमज़ान के हिसाब से? अभी इधर तो 80 रुपये लिखा हुआ है, वो मिल ही नहीं है। बाकी दूसरी जगह पे तो 150 रुपये किलो मिल रही खजूर। दूसरी जगह और यूटिलिटी स्टोर में प्राइस में फ़र्क है? काफ़ी फ़र्क है, क्योंकि चीनी 76 रुपये किलो आम दुकान पे मिल रही है, 74 रुपये किलो, इधर 68 रुपये किलो मिल रही चीनी। मतलब मुतमैन है यूटिलिटी? मुतमैन है, कुछ है माशा। सामान रमज़ान रिलीफ पैकेज आयो आहे, आया तो सामान वठण। सामान में असांखे तक मेन आइटम में कुछ कोन मिलिया, सिर्फ़ु खंड घी ऐं चांहि मिली आहे। हिते चांवर कोन्हे, बेसन कोन्हे, दाल का कोन्हे का, चना कोन के, मेन शइ आहे हिन कोन, जेको मिलियो आहे वठण। गाॾी में अची वियो आहे त पाण वरी चक लॻाईंदासीं। ऐं ॿियो त ॿी ॻाल्हि त इहा थैली का कोन ॾियनि, असां बाइक वारनि ते ॾाढी तकलीफ़ थिए थैली बग़ैर थैली। मुझे नालो खुदा बख्श अबड़ो, मैं सिटीजन कॉलोनी का आया हुआ मेन कासमाबाद यूटिलिटी स्टोर से खरीदारी करण। अजकल तक खबर है कोरोना के करे लॉकडाउन लगो पे है, काफ़ी शहर मार्केटू बंद लगी पयूं आहिनि, कुछ मार्केटू खुला आहिनि जेके तमाम हाई रेट लगो पे, तमाम घणो रेट पियो आहे। जो गरीब मानू की पूछ ना है उते खरीदारी करण। हुकूमत जा शुक्रगुज़ार आहियूं जे यूटिलिटी स्टोर ते सब्सिडी ॾेई करे पंहिंजे मुल्क जी आवाम जो, गरीब आवाम जो लाइ रिलीफ ॾिनो वियो आहे, जंहिंजे करे असां कासमाबाद ते आया आहियूं यूटिलिटी स्टोर ते खरीदारी करण। हिन में काफ़ी रेट घटि आहिनि, शहर खां तमामु 20-25 रुपया फी आइटम ते घटि आहिनि, जंहिंजे करे असां आया आहियूं खरीदारी करण। पहिरीं दफ़ा आयो या अॻु में यूटिलिटी का सामान वठंदा आहियो? न, असांखे जीअं हीअ रिलीफ जीअं मिलियो आहे त पहिरियों दफ़ो आया आहियूं। पहिरियां इहो रिलीफ हो कोन, कुझु टाइम अॻु में हफ़्तो 10 ॾींहं, हाणे रिलीफ मिलियो आहे, जंहिंजे करे असां रमज़ान पैकेज जे करे रमज़ान जी लाइ ख़रीदारी करण आया आहियूं। रमज़ान जे लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि जेको तव्हां जेके चांवर आहिनि, दाल आहे, अटो आहे, खंडु आहे, पती आहे, चांवर आहिनि, जेके ज़रूरत वारियूं शयूं आहिनि, ऐं ॿियो जेको ख़ुश्क मेवो वग़ैरह जेको बि हूंदो उहो सभु इंशाल्लाह वठंदासीं, शरबत वग़ैरह। यूटिलिटी स्टोर में मुतमैन आहियो त माना हिते घटि रेट? बिल्कुलु मुतमैन आहियूं। बाक़ाइदा हिकिड़ो बहितरीनु रिलीफ ॾिनो आहे हुकूमत, ऐं हर माण्हू खे अचणु खपे ऐं हितां वठणु खपे, ऐं बहितरीनु मौक़े जो फ़ाइदो वठणु खपे। यूटिलिटी स्टोर में ग़रीबनि जे लाइ बहितरीनु सब्सिडी हुकूमत ॾिनी आहे, ऐं असां बिल्कुलु मुतमैन आहियूं 100%। महिरबानी हुकूमत जा। सर महमूद समो, मां हिते कासमाबाद जो रिहाइशी आहियां, ऐं पंहिंजो मुंहिंजे ऑयल कंपनी में मुंहिंजी जॉब आहे। यूटिलिटी पे फोकस कंदो आहियां, GT मार्केट पे फोकस कंदो आहियां। रमज़ान पैकेज आयो उन हवाले सां ॿुधायो केतिरो सब्सिडी आहिनि? साईं, रमज़ान पैकेज जे हवाले सां माशाल्लाह गवर्नमेंट असांखे सुठो रिलीफ ॾिनो आहे बनिस्बत पहिरीं जे वक़्त खां। माशाल्लाह पहिरीं 4-5 शयुनि ते जेको आहे असांखे सब्सिडी ॾिनल हुई, हींअर माशाल्लाह 19 खां 20 शयुनि ते सब्सिडी ॾिनल आहे, जंहिंजे अंदरि असांजूं दालूं अची वियूं, मसाला अची विया, पतियूं अची वियूं, ऐं खंडु, अटो, तेल, घी ऐं खजूर, माशाल्लाह तमामु पती, तमामु सुठी शयुनि ते जेको असांखे सब्सिडी ॾिनल आहे। बसि फ़र्क़ु इहा आहे त एक्सपेक्टेशन खां वधीक असांजी रश आहे स्टोरनि ते। जेको स्टॉक अचे थो फ़ौरन हली थो वञे, जेको स्टॉक अचे थो फ़ौरन हली थो वञे। हींअर बि माशाल्लाह सुबुह खां 3 गाॾियूं असांजूं आयूं आहिनि, माशाल्लाह सभु मिल थी विया, वरी अञा 4-5 गाॾियूं अचनि पियूं। बसि इहो एक्सपेक्टेशन खां वधीक रश आहे।
त इन वक़्तु गवर्नमेंट जी तरफ़ां जेके ऐलान शयूं आहिनि उहो तव्हांखे बर वक़्तु मिली थी बर वक़्तु माशाल्लाह मिली थी वञनि असांखे अल्हम्दुलिल्लाह। खंड आहे शरबत खंड आहे, शरबत आहे, अटो आहे, दालूं आहिनि, तेल आहे, चणा आहिनि, खजूर आहे। हिन यूटिलिटी लिस्ट में का पाबंदी आहे त खंड 5 किलो या 10 किलो खां वधीक ग्राहक कस्टमर खे ॾियूं या न ॾियूं या कोई अहिड़ी कोई ॻाल्हि आहे? सर ईअं हिकिड़ा कस्टमर्स अचनि था जेके पंहिंजी दुकाननि जे हवालनि खां वठनि था, उन्हनि खे बिल्कुलु मना आहे हर कस्टमर खे 2 खां 3 एतिरो, ताकी हर कस्टमर खे पुॼे न। असीं अगरि हिकिड़ो सॼो स्टॉक ई हिकिड़ी कस्टमर खे ॾेई छॾींदासीं त ॿिया कस्टमर छा कंदा? रमज़ान जे हवाले सां को टाइमिंग में फ़र्क़ु आयो आहे या न सेम टाइमिंग? सर रमज़ान जे हिसाब सां टाइमिंग में असांजो हींअर त फ़िलहालु लॉकडाउन जेको 5 ताईं जो आहे उहो त आहे बरक़रार। बाक़ी हिन खां अलावा सुबुह में असांजो जेको आहे 9 लॻे असांजो स्टोर खुली वेंदो आहे ऐं इहे सॼो ॾींहुं हूंदो आहे माशाल्लाह। ऐं जेकियूं बि गाॾियूं अचणियूं हूंदियूं आहिनि लॉकडाउन खां पहिरीं असां वटि स्टॉक अची वेंदो आहे। हा, सहूलियतूं हर माण्हू खे सेम मिलंदियूं आहिनि कंहिंखे ज़ातियत जे बुनियाद ते या को वॾो न कुझु बि न, सभिनी खे इक्वल, सभिनी खे सहूलियतूं बराबरि जूं मिलंदियूं आहिनि। महबूब अली जमाल सां गॾु रिपोर्टर मज़हर अली जमाली, सोच टीवी हैदराबाद जी। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.